वसी सिंध जे गैस हर साल घट थियण जी दावा करे छॾी। सिंध वफ़ाक़ी वसी जे दावा खे रद्द करे छॾियो। वफ़ाक़ खे सिंध ते बदल सर्वे कमेटी जोड़ण जो मुतालबो। क़ौमी असम्बली में ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर हमाद असर दावा कई आहे त सिंध जी गैस हर साल 9% घटिजी रही आहे ऐं कुझु सालनि में सिंध गैस ख़रीद करण वारो सूबो बणिजी वेंदो। सिंध जे तवानाई वारे वज़ीर हमाद असर जे दावा रद्द कंदे वफ़ाक़ खे सिंध ते बदल सर्वे कमेटी जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त वफ़ाक़ी वज़ीर ग़लति बयानी करे रहियो आहे। माज़ी में कंहिं बि सिंध जी गैस हर साल घटिजण वारी ॻाल्हि न कई आहे। पंहिंजी नाहीअ मञण बदिरां नओं बहानो घुरियो वियो आहे। हमाद असर पंहिंजी वज़ारत जी कारकर्दगी पेश करण बदिरां ॿिनि वज़ारतनि जी रिपोर्ट पेश कंदो आहे। लाहौर जे नारकली बाज़ार में धमाके जा वधीक तफ़सील साम्हूं अची विया। ज़रियल मौजूद धमाके लाइ 2 सहूलियतकार ऐं 1 दहशतगर्द नारकली बाज़ार पहुता। 2 सहूलियतकार सैकुलर रोड खां ऐं 1 दहशतगर्द पान गली खां आयो। दहशतगर्द बैंक साम्हूं बैग रखी सर्कुलर रोड तरफ़ फरार थी वियो। बैग रखण बाद दहशतगर्द जा सहूलियतकार पिणु मौक़े तां फरार थी विया। इस्लामाबाद हाई कोर्ट मरी साने जो ज़िम्मेवार पंजाब डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे सरबराह खे करार ॾेई छॾियो। मुल्ला पारां मरी साने जी जांच ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। चीफ जस्टिस चयो त कानून मूजिब सॼो कमु डिस्ट्रिक्ट डिजास्टर बॉडी जी कॾहिं बि मीटिंग न थी। समूरी ज़िम्मेवारी PDI जे सरबराह जी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त खेनि मशवरा ॾिना पिया पर घणनि नुक़्तनि ते खेनि एतिराज़ पर हू APC में केसर जी सदारत नून लीग अखबार हुकूमत के मुनासिब जो चैलेंज ॾेई छॾियो। नून लीग अखबार वफ़ाक़ी वज़ीरनि में सदन ॻाल्हियूं ॿुधण जी हिम्मत न आहे। सदाती निज़ाम जो ॻाल्हियूं कढण खे ख़बर आहे त मुल्क छा भुॻियो। सदाती निज़ाम सबबि मुल्क जो हिकु हिसो हलियो वियो। शाहरुख कुरैशी चयो त राणा शरीफ जो कसमनामो अदलिया ते असर थियण जी कोशिश आहे। कसमनामो किथे ठहियो, कंहिं ठारायो, सभु साम्हूं अची वियो। अॻूणे चीफ जज राणा शरीफ अदालत जी तौहीन कई आहे। पीपल्स पार्टी सदाती निज़ाम जे हक़ में जारी मुहिम जी मज़म्मत। सेनेटर शरीफ रहमान चयो आहे त तहरीक इंसाफ़ हुकूमत जी नाकामी पार्लिमानी निज़ाम जी नाकामी नाहे। पाकिस्तान खिलाफ़ जो आहे हुकूमत इन ॻाल्हि पोयां माण्हुनि खे बेनकाब करे सदन ख़िलाफ़ कार्रवाई करे। पंहिंजे ट्वीट में शरीफ रहमान चयो आहे सदाती निज़ाम लागू करण जी क़ीमत अञा ताईं भोगी रहिया आहे। सदाती निज़ाम सदाई मुल्क ऐं आवाम खे टोड़ियो आहे। कुछ ॾींहं खां सदाती निज़ाम जे हक़ में मुनसिब मुहिम हलाई पई वञे। 3 सालनि खां इक़्तिदार ते वेठल हुक्मराननि पारां जमहूरियत ऐं पार्लिमानी निज़ाम ख़िलाफ़ लगातार बयान साम्हूं अची रहिया आहिनि। आईनी पाकिस्तान जी तारीख़ जो वाहिद मुतफ़क़ात दस्तावेज़ आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ हमजा शहबाज की मनी लॉन्ड्रिंग में अबूरी जमानत के बाद लाहौर की अदालत में शहबाज शरीफ हमजा शहबाज खिलाफ मनी लॉन्ड्रिंग केस में अबूरी जमानत के बाद वारी दरख्वास्त ॿुधणी। अदालत शहबाज शरीफ की हाजिरी का आजो करार ॾेई छॾियो।
अदालत FIA के 28 जनवरी ताईं शहबाज शरीफ के गिरफ्तार करण खां अॻु रोके छॾियो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 23 मरीज हथूं वेठा। 24 कलाकनि में वधीक 7,678 नवनि केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 13 सैकड़ो जे वेझो पहुची वई। सॼे मुल्क में 961 मरीज़नि जी हालत ॻणिती सुठी। माण्हू SOPs ते अमल करण खां इनकारी। कराची में कोरोना जे केसनि में लगातार वाध। आकारी केसनि जी शरह वधी 50 सैकड़ो जे वेझो पहुची वई। शहर में 24 कलाकनि दौरान 3,149 नवां केस रिपोर्ट। कोरोना जे शरह में 47.56 सैकड़ो रिकॉर्ड कई वई। हैदराबाद में कोरोना केसनि में तेज़ी सां वाध। हैदराबाद में कोरोना केसनि जी शरह 17.67 ताईं पहुची वई। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट में 15 जज हमले सां 50 खां वधीक माण्हू कोरोना में बची विया। मुतासिर थियल जजनि जूं अदालतूं बंदि कई वयूं। वेस्ट कोस्ट में 10 जजनि ऐं अमले जे 29 माण्हुनि जी कोरोना टेस्ट जी रिपोर्ट हाकारी अची वई। ईस्ट कोस्ट में 5 जज ऐं अमले जा 29 माण्हू कोरोना में मुब्तला। मुतासिर जजनि जी अदालतनि में स्प्रे कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। पीपल्स पार्टी पारां यूरिया बांड जी खोट ऐं मांग खिलाफ डिविजनल सतह ते रथियल ट्रैक्टर ट्रॉली मार्च जूं तैयारियूं मुकमल। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारिस साइकीअ जे साथ लाड़काने ऐं साहिबा डिवीज़न में ट्रैक्टर रैलियूं कढियूं वेंदियूं। लाड़काने में वॾो वज़ीर मादली शाह, जमील सोहरो ऐं ख़ुर्शीद रेंजो रैली जी अॻवानी कंदा। साहिवाल में राजा परवेज़ अशरफ, शहज़ादा सईद चीमा जी अॻवानी में रैली निकिरंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त संदन मुतालबो कयो आहे त ज़रई मईशत खे बचायो, इमरान खे भॼायो। लाहौर जे अनारकली वारे इलाइक़े में थियल बम धमाके में माज़ी विलनि जा मर्द संदन अबाणनि इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल कया विया। माज़ी विलनि जा मर्द ईदी फाउंडेशन जी मदद सां संदन अबाणी ॻोठनि ॾांहुं मुंतक़िल कया पिया। ईदी तर्जुमान मौजिब रमज़ान जो मर्द काला शाह काको, नमो बरीह जे अफ़सास जो मर्द मुज़फ़राबाद मुंतक़िल कयो वियो। टंडेले यार्ड में STP जे कत्ल केस में नामजद MK अगवान खलीलुर खानज़ादा STP अगवान असद जिस्कानी हथा कत्ल। फारिग में हिकु औरत असद जिस्कानी ज़ख्मी। गड्डी जोगी पारा STP खिलाफ नारेबाज़ी। SSP टंडेले यार्ड रुखसार खावर सिविल अस्पताल पहुंची वियो। असद जिस्कानी ते हमले खिलाफ STP पारा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। हैदराबाद में फुरदौरान मुज़ाहिमत ते कैफे फिरदौस जो मालिक कत्ल। मशहूर होटल कैफे फिरदौस तां फौरन पुर करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते होटल मालिक इशफाक अहमद ते फायर करे केस कत्ल करे छॾियो। हथियारबंद फरार थियण में कामयाब। मक़तूल जो मर्द कानूनी घुरिजूं पूरो करण लाइ इस्पताल मुंतक़िल। फरीदाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में संगाती तकरार तां हिकु ॼणो क़त्ल। बाईपास ते हथियारबंदनि फायरिंग पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त संदन बिरादरी वारनि सां संगाती तकरार हलंदड़ हो। फ़ैसिले बावजूद संदन नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। वरीह जो नीगर स्कूल का घर ईंदे गुम। होश बख्श भुट्टो हाई स्कूल का घर ईंदे पुलिस नमूने गुम थी वियो। बासन पारां अगवा जो शक। मदद जी अपील।
दहली अंदर शहर में बारड़ा गुम थिया। वाड़ो पुलिस अगवा के गुम थियल वरीअ जे अब्दुल अहद भट्टी जो पतो लगाने में नाकाम। एहलकारन गुम थियल ॿारनि जे वारसनि खे इत्तला आसा ॾियण लॻी। भट्टी जी बाज़ाबी लाइ STP पारां फतेह समेत जी अॻवानी में एहतजाजी मार्च ऐं मुज़ाहिरो। अफ्रीकी रियासत घाना में खौफनाक बम धमाको। 17 माण्हू माची विया। सवे मातू मलबे जे ढेर में तब्दील थी वियूं। घाना जे शहर बोगोसा में 59 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धमाके सबबि 500 जे लॻभॻ इमारतूं तबाह थी वियूं। ICC जो ऐलान कृष्णो टूर्नामेंट 16 अक्टूबर का 13 नवंबर ताईं ऑस्ट्रेलिया के 7 शहरन में खेॾियो वेंदो। मेगा इवेंट जे पहिरीं मैच श्रीलंका इंडिया में थींदी। पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं 23 अक्टूबर ते मेलबर्न जे मैदान ते आमो साम्हूं थींदियूं। 16 टीमनि ऐं 45 मैचूं खेॾियूं वेंदियूं। Jen's dead? Our targets are out. Kuan Shi. Queen of the Bangkok underworld. She needs to be stopped. This ends tonight. नेटफ्लिक्स वेब एसेंस सीरीज की नई फिल्म फिस्टफुल ऑफ लेजेंड्स जो ट्रेलर जारी करे छॾियो। मूवी सैन फ्रांसिस्को में रहंदड़ हिकु नौजवान काई जी कहाणी आहे जेको करिश्माती ताक़तनि जो मालिक बची वञे थो ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी बेनकार ते जे कत्लनि जी ॻोल्हा करे थो।